नाज़रीन, इलेक्शन कमीशन सरगोदा जे ॿिनि क़ौमी तकनि ते चूंड मुलतवी करण वारो आरओ जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में सरगोदा जे क़ौमी तक NA 83 ऐं NA 85 ते चूंडूं मुलतवी थियण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी। DRO सरगोदा ऐं रिटर्निंग अफ़सर बि पेश थिया। नवाज़ लीग जे उम्मीदवार ॿुधणी दौरान ॿुधायो त मूंखे रिटर्निंग अफ़सर जो नोटिस मिलियो त तव्हां जे तक में हिकु उम्मीदवार फ़ौत थी वियो आहे, जंहिं करे चूंडूं मुलतवी कयूं वञनि थियूं। उम्मीदवार जो डेथ सर्टिफिकेट 15 जनवरी जो पेश कयो वियो। जांच दौरान ख़बर पई त उम्मीदवार सादिक अली जो मौत 2 जनवरी ते थियो। नवाज़ लीग उम्मीदवार चयो त जैलसाज़ी कंदे ॿिनि क़ौमी तकनि ते चूंड मुलतवी करण जी साज़िश कई वई। DRO तस्दीक कई त उम्मीदवार जो मौत 2 जनवरी ते थियो। इलेक्शन कमीशन ॿिन्ही क़ौमी तकनि ते चूंडूं मुलतवी करण वारा आरओ जा नोटिफिकेशन रद्द करे छॾिया। ॿिन्ही तकनि में शेड्यूल मूजिबि चूंडूं कराइण जो हुकुम ॾिनो वियो।